अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं तव्हांजो पंहिंजो दोस्त रहीम सिंधी ऐं बाक़ाइदा जेको वीडियो खे स्टार्ट कयूं था। ऐं अॼु जेकी वीडियो आहे तव्हांखे मूं चई छॾियो शायदि कम्यूनिटी टैब में त जेको आहे आऊं हिकिड़ी वीडियो ठाहिणु चाहियां थो संडे जे ॾींहुं। हर कमेंट बॉक्स जेको तव्हांजा कमेंट पढ़ंदासीं ऐं हर संडे ते इनशाला इहा वीडियो अगरि तव्हां जेका कमेंट ॾींदो ऐं कमेंट पुछंदो ऐं उहे कमेंट आऊं तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदुसि थोरो मज़ाइए तरीक़े सां। ठीकु आहे, पोइ ॿुधाइण स्टार्ट कयूं कमेंट। त दोस्तों सभिनि खां पहिरियों जेको कमेंट आहे उहो आहे नूर अहमद साहब जो, जेको तमामु जेको हर वीडियो ते कमेंट ॾींदा उन चयो आहे तव्हां किथे रहंदा आहियो। ऐं पंहिंजे घर रहंदो आहे हिते मीरपुर ख़ास में मुंहिंजो घर आहे। ठीकु आहे, आउं रहंदो आहियां मीरपुर ख़ास में, जेको मुंहिंजो घर आहे सिटी आहे। ठीकु आहे, उन खां अलावा ॿियो नंबर ते कमेंट आहे उहो आहे रजा सोलंकी साहब चयो थो फेसबुक या व्हाट्सअप नंबर। त व्हाट्सअप ते आउं कोन थो ॾेई सघां, बाक़ी फेसबुक ते मुंहिंजी जेको आहे लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में हेठि ॾेई छॾींदुसि। ठीकु आहे, ऐं उन खां अलावा जेको आहे महबूब हंगरियो साहब, महबूब हंगरियो जो तमामु जेको मुंहिंजो दोस्त सुठो आहे ऐं टेक्निकल वीडियो ठाहींदो आहे यूट्यूब ते, सिंधी टेक्निकल वीडियो। जीअं आउं सिंधी कॉमेडियन आहियूं, सिंधी ठाहींदो रहंदो आहे। उन जेको कयो आहे बाबा सर तव्हां कॾहिं इश्क कयो आहे? प्यार कंदे तरुली छा चओ उमराड़ी छा बि चए ॾिस। ठीकु आहे था। उन खां पोइ जेको ॿियो कमेंट आहे उहो कमेंट जेको आहे वाह वाह छोटू सरदार पवार छोटू दो कटिंग ला बेटा। छोटू आई मीन आऊं चल ठीकु आहे। ऐं उन खां पोइ आहे मोहसिन गुल मोहम्मद चए थो नाइस वीडियो वाह थैंक यू सर बड़ी महिरबानी। ॿियो ई चए पियो छा नालो आहे हिनजो सोनू अनबॉक्सिंग चयो बलोचिस्तान मां सिधो तुंहिंजे घर अची इहे ॾंद वञी छॾियां। सोनू अनबॉक्सिंग बाबा करी वियो अला, ईअं न कर यार, पोइ केरु ठाहींदो कॉमेडी? तूं ठाहींदे बाबा, तूं अनबॉक्सिंग करींदो। ठीकु आहे, उन खां पोइ आहे फारूक रहमान तो जानी तव्हां जूं वीडियो मां काफ़ी ॾिसंदो आहियां ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे। असांजो नौजवान बि पंहिंजी टैलेंट सां सोशल मीडिया ते पंहिंजो पाण मला रहियो आहे। पंहिंजो कमु जारी रखो, अलाह अॻिते कामयाबी ॾींदो। वॾी महिरबानी साईं फारूक रहमान साहब, बिल्कुलु अलाह ताला कामयाबु ॾियण वारो आहे ऐं असांजी महिनत ऐं कामयाबी सां जेको आहे इनशाला। ऐं उन खां अलावा जेको आहे आरजे प्रोडक्शन चइबो यू आर फनी बॉय, अमेजिंग बॉय, फनी बॉय। अरे फनी, ओ वाह चल। आज मैं भी बात डालूंगा, आज मैं मर गया भैया। क्यों मर गया? कोई को मत बुलाना, नहीं मैं तो मेरे घर पे चलो सीधे चलो उधर। थैंक यू। त उन खां अलावा जेको आहे इमरान खान कॉमेडियन चए थो तमामु सुठो सर रहीम असांजो बि चैनल सब्सक्राइब कंदा भाउ चैनल सब्सक्राइब करे छॾियो भाउ जो। उन खां पोइ आहे इखलाक अहमद चए थो आप कैमरा को जल्दी ऑफ करने की कोशिश करते हो। अच्छा नहीं अब पहले करता था भाई, अभी नहीं करूंगा। ठीक है बाबा, ठीक है। उनका वो आए अंडरग्राउंड रेसर, गुड ब्रो कीप इट अप, अल्लाह विल गिव यू 10 मिलियन सब्सक्राइबर। ओ वाह 10 मिलियन, जल्दी करो सब्सक्राइब करो वो। हैप्पी टू सी यू सिंधी यूट्यूबर, थैंक यू सो मच ब्रो। ओके आई तुम्हारी मेहरबानी से बाबा, ये इंग्लिश एडी अचे थी असांखे, बिल्कुलु बाबा वॾी महिरबानी। उनका पोइ आए ही शेर अली साहब चलो भाई मैं आपकी सब वीडियो देखी है एंड आप बहुत ही फनी वीडियो बनाते हो। मेरी आपसे ये रिक्वेस्ट है कि आप अपनी वीडियो में थोड़ी थोड़ी उर्दू भी बोला करें ताकि सिंधियों के अलावा वो लोग भी समझ सके जिनको सिंधी नहीं आती। जिनको सिंधी नहीं आती तो भाई सिंधी वो सीखे ना, सिंध में रहते हैं, पाकिस्तान में रहते हैं। और भाई बिल्कुल आपका बात सही है, और भी जो है बनाएंगे, कोशिश करेंगे इंशाल्लाह। हम जो है थोड़ी थोड़ी उर्दू मिक्स करूँगा। ठीक है। उनका पोइ ही निसार जगीरानी साहब चए थो बेहतरीन कोशिश कंदा रहो, अल्लाह पाक कामयाब ॾींदो। वॾी महिरबानी साईं, बिल्कुलु कामयाब ॾियण वारो आहे। उनको निसार लगारी साहब जो कमेंट आहे नाइस अदा, ऐं वॾी महिरबानी निसार लगारी पंहिंजे यूट्यूबर। ऐं उनखां अलावा जेको आहे
बेहतरीन साईं व्हाट्सअप नंबर दे दो। नहीं दे सकता बाबा, नहीं दे सकता। फेसबुक के बाद चलाओ या फिर वो वैसे भी करो। तो उसके बाद है अहमद शेख, नाइस अदा, आप अपना नंबर तो दो, नंबर दो। ठीक है बाबा, फेसबुक ते यार मैसेज वैसे करे ना कयो पागल को ने। तू असल किथे जो मैंने मीरपुर खास जो आहे। ठीक आहे, ई केरु आहे? असद अली साईं। ऐं ॿियो ई केरु आहे? बसि कमेंट जाम सारा आहिनि यार। पाण खे जेको फर्स्ट स्टार्ट हो हिन करे फर्स्ट स्टार हणो। ठीकु आहे, पोइ मिलूं था अॻे संडे ते कमेंट सेक्शन ते। बाक़ी वीडियो ईंदियूं रहंदियूं आहिनि। टेक केयर, बाय बाय, लव।